तो या कौन अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात साईमा मोहम्मद जी जानी इबादत भी तुझे लाओ। हाँ बाप ज़बानी इबादत पे तुझे लाओ जिस्मानी इबादत पे तुझे लाओ। फरमाए मुझा मोहम्मद अरबी तारीफ कर मौजी जैसे मां तुझी तारीफ छा किया तू पांजी तारीफ पाण तो जाने। अल्लाह ताला फरमाए तो अस्सलामु अलैका छो न चई या अली मदद नबी छो न चई तहां त या तो पढ़ंदा हो इं आहे जी मां पढ़ा थो या कन्या बी तरह पढ़ंदा हो। हा ना ही नथा कयो। अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू मुझा नबी मुझी सलामती भी तुझे मथा रहमत भी तुझे मथा बरकत भी तुझे मथा। अल्लाह मेरा जीवारी रात पंहिंजे नबी के सलाम करो के इहो न जेको तव्हां सुन्नी दियो था अस्सलाम वालेकुम नींदा हो न किया। कुरान तो फरमाए जी जो आया चढ़ पे कालो सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम को चवे ने काला सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम डिठो हे सामो इंसान आया इन सोनन चेहरन सा मेहमान नवाजा तेरी न के कुरान तो फरमाए तो कुरान फलम्मा रा अयदियहुम ला तसिलु इलैहि नकिरहुम फअवजस मिनहुम खीफा कालू तखफ इन्ना उर्सिलना इला कौमि लूत। कुरान तो फरमाए इब्राहिम अलैहिस्सलाम देरी न कई घर वयो गाबो कुही गे में भुनी खणी आयो आहे केर। कुरान तो फरमाए वत्तखज़ल्नाहु इब्राहीम खलीला। कुरान फरमा तो इब्राहिम उहो नबिया ओ जैसा मां खुदा पाण दोस्ती रखिया। 1.25 लाख नबियन में काउ नंबर नबिया साईं मुझो टाइम पूरो थे बुधाए जी नहीं अञा आहे हां हुजे भले ये न थे जो वरी कैसा ज्यादती थे को मेहमान अची वने मां वेठो गलाए बुधो तवज्जो क्यों। कुरान फरमातो वत्तखज़ल्नाहु इब्राहीम खलीला इब्राहिम वो नबी है जैसा मां खुदा पाण दोस्ती रखिया। माडे ख्याल कयो भाई मेहमान ईंदा वेंदा सब तां जे सामो ईंदा न ए सामो स्टेज आ तां समूरन जो मोह हेडे आ सब ॾिसंदो पर मां तां सां तो ॻाल्हायां तां मां सां ॻाल्हायो मां हीअं कयां छा चवंदो यार मुला मगरो आ मां तां सां तो ॻाल्हायां तां मूंसां ॻाल्हाए। 1.25 लाख नबियन में काओ नंबर नबी आ ॿियो नंबर इए देरी न कई नालो तो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम देरी न कई ॾिठे मेहमान आया हैं। कुरान तो फरमाए घर गाबो कोई आयो छा कोई आयो बा आहे केर कोहण वारो नबी गाबो जिए जो आंदई मेहमानन जे सामो के खाओ। मेहमान इंसान न हा मलाइका पर आया किया इंसानी शक्ल में आया इंसानी शक्ल में सूरत इंसान वारी। इब्राहिम अलैहिस्सलाम जिंदा वेठो आ नबी आ नबी 1.25 लाख नबियन में ॿियो नंबर नबी आ साम्हूं जे आंदा त खाइण न पिया। इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो हे मुंहिंजी मानी नथा खाइनि अरबन में रवाज हो जेको जंहिंजी मानी न खाए न पोइ चवंदा हुआ त इहो दुश्मनी कंदो ऐं जे मानी खाए त पोइ दुश्मनी न कंदो पाणी पीए त दुश्मनी न कंदो। अॻे ईअं हो हाणे मानी बि खाईंदसि चांहि बि पींदसि ऐं ताड़ बि कंदसि त मैं किथे बदलंदसि। अधु राति खां पोइ अची वरी खाट हणंदसि तव्हांखे न आहे बाबा मता तव्हां चयो असांखे त चयो तव्हां भला माण्हू हो तव्हां ईअं छो कंदो या आहे बीमारी आहे ॻाल्हायो नथा। मञणु मोमिन जो कमु अथव न मञणु शैतान जो कमु आहे। शैतान अॼु ताईं न मञियो चए न ख़ैरु मिलो मां आदम खां भलो खाईंदसि बि पीअंदा बि वरी बग़ावत। इब्राहिम अलैहिस्सलाम सम्झी वियो नथा खाइनि मानी मूंसां दुश्मनी कंदा। कुरान तो फरमाए इब्राहिम अलैहिस्सलाम के छा चयाऊं फरमा तो कुरान फौजस मिनहुम खीफा
तखफ इन्ना उरसलना इला कौमिन लूत। कुरान फरमातो जन पे इब्राहिम अड्रिजुना खौफ न कर, असा इंसान न होंगे तुझी मानी खाओ, अल्लाह जा मोकलन फरिश्ताओं तोखे पुट जी खुशखबरी देवण आया हूं, ओडे लूत अलैहिस्सलाम जी कौम के अज़ाब करण आया हूं, इंसान न हो मलाइका हो। नबी वली गलायो नबी जिंदा वेठो न, मेहमान साम्हूं आया, हा ना कयो, मेहमान साम्हूं आया, देरी न कहीं काबो कोई आयो, आंदे त खाने न पिया, छो त इंसान न हा मलाइका हा। हाणे ॻाल्हि ॿुधो, कसम कवला जो जे नबी खे ख़बर हुजे हा त हे इंसान न आहिनि, मुंहिंजी मानी न खाईंदा, मलाइका आहिनि त काबो कोई हा। कंदा सा हीअं कयो था, ज़बान त हा न था कयो, गाबो कोई आहे, छो कुठई त ख़बर यार, खबर नबी जिंदा वेठो आ, मेहमान मलाइक आहिनि, पर मेहमान मलाइक आहिनि, पोइ बि ख़बर ग़ैब जी, पोइ जे नबी खे ख़बर नथी पवे त जे असांजे मुर्शिद खे ख़बर पवंदी। और असां ॾिसां जेको कंठे वारो फ़कीर न, जेको दर दर ते पिनंदो थो अचे, फ़कीर ॻाल्हि त ॿुधो ठारो हणंदो, फकीर धारे को साहब जो कम कहिड़ो करे, फकीर क़िस्मत मोजी ॾिसां, मोजी पैसा कमाया बि ॾाढा थो आहिनि बि सही, पर बचिन कोन था, बरकत कोन्हे, अड़े हो पिनंदो थो अचे, तूं वरी क़िस्मत हिन को थो चेक कर। फकीर खे ख़बर आहे हिन चंड्र जी क़िस्मत रुलियल आहे, कॾहिं त आयो आहे, चङो हुजे हा त छो अचे हा, ख़बर आहे फकीर खे। फरमातो कुरान या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अनुसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमल शैतान। कुरान फरमातो ईमान वारो, जुआ शराब ढारा ऐं पीना सब शैतानी कम अथव, सब शैतानी कम। भला हाणे नमुड़ो फकीर को ढारो हणायो त पोइ हिकु सलाह मां बि ॾियां, जंहिं फकीर को ढारो हणायो न, उन फकीर खे चओ 100 रुपयो मां ॾियां थो, तुंहिंजो ढारो सचो आहे त अॻ में पंहिंजे हथ ते ढारो हणंदो, तुंहिंजे पिनण जो वक़्तु घणो आहे, 2 साल पिनंदे या 3 साल, तुंहिंजे फकीर जो ढारो सचो हूंदो तोखे ॿुधाईंदो, अड़े हो पाई पाई करे पिने थो, छिता तूं वरी उन जॻह गोॾा भॻी वेठो आहे, मुंहिंजी क़िस्मत चेक कर, बरकत कोन्हे, बचे कोन थो। वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नक़ा व नाशरुहु यौमल क़ियामत आमा। कुरान थो चवे अल्लाह जे ज़िक्र खां, कुरान खां, नमाज़ खां मुंह मोड़ींदा, मां अल्लाह जो दर छड़ींदा, रोज़ी तंग कंदो माल, सुकून ख़त्म कंदो माल, क़यामत में उथंदा, व नाशरुहु यौमल क़ियामत आमा। कुरान थो चवे क़यामत में उथंदा, अंधो करे उथारींदो मान, नमाज़ न पढ़ंदो, अल्लाह जो दर छड़ींदो, नफ़रतूं थींदियूं, सुकून न ईंदो, बरकत न थींदव। नमाज़ पढ़ो, सुकून राहत बरकत नमाज़ में आहे। कुरान ॿुधो, बच्चन खे कुरान पढ़ायो, उलमा सां ताल्लुक़ रखो। मां मुबारक थो ॾियां जंहिं दोस्तनि जी अॼु दस्तारे बंदि, मुंहिंजा अकाबिर ईंदा, आख़िरी ख़तम बुखारी थींदो, सबक पढ़ाईंदा हज़रत साईं, ऐं जंहिंजा बच्चा हाफ़िज़ थिया, जंहिंजा बच्चा आलिम थिया। मां त चवंदो आहियां वाइद में, दुनिया चवंदी आहे मुला थियो त बुख मरंदो, मां थो चवां जे मुला थियो त ड्रव कंदो, बुख न मरंदो। जंहिंजो क़ुरान तंहिंजो जहान, जंहिंजो रब तंहिंजो सभु। अड़े सॼो ॾींहुं रात जो चोर चोरी करे थो पराए माल ते, सॼो ॾींहुं हारी कुड़मत करे थो, को मुंशगिरी करे थो, को कंहिं वॾेरे जो नौकर बणियो बीठो आहे। ख़ुदा वॾेरे जे नौकर खे नथो मारे, जेको अल्लाह जो नौकर बणियो बीठो आहे, हिन क़ुरान जी ख़िदमत थो करे, ख़ुदा हुनखे बुख मारी। ॻाल्हायो नथा? हाँ बा न मरंदा बुख। हारीअ खे चए तोखे ज़मीन मां मिलंदो, दुकानदार खे चए तोखे दुकान मां मिलंदो, कुड़मीअ खे चए तोखे ज़मीन मां मिलंदो। क़ुरान वारे खे चए तूं मुंहिंजे क़ुरान जी ख़िदमत कर, सॼी रूह ज़मीन में मां अल्लाह तुंहिंजे क़ुरान जे सदके रिज़्क़ विछाए छॾियो आहे, जिथे वणई उते खाईंदो। जागो था। नबी ने फरमायो हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जेके मोतनि जे मेंबरनि ते वेठा हूंदा, सोन जा ताज पारियल हूंदनि, जंहिंमें सिज मेरी रोशनाई न आहे, चंड मेरी रोशनाई न आहे, जेके हुननि जे ताजनि में रोशनाई हूंदी। फरमाईंदा केरु आहिनि?
के वडे दर्जे जा मानू ना हे कुरान वारन जो अबू अमा हैं हाफिज़न आलमन जो अबू अमा हैं अल्लाह से सोन जा ताज पाराए मुत्तन जे मेंबरन ते वियारो थन हिक हिक हाफिज़ के 10 माण्हुनि जी शफा जो हक मिलंदो पाण भी जन्नत में वञो ता जो अबू अमा भी जन्नत में हिक हिक आलिम के 70 माण्हुनि जी शफा जो हक मिलंदो कसम तवला जो सौदो सस्तो आ महंगो बच्चन के पढ़ायो ये दीनी इदारो शुक्र को घोटकी वारो मुबारक जे लायक आयो ए नौजवान नंढड़ाया वडा जेके दीनी इल्म पूरो क्यों या कुरान पाक जा आलिम थिया उनन जा वालिदैन करोड़ हा मुबारक उनन जे उस्तादन के उनन जे जे ताउन करे हिन मदरसे में ताउन था करन या हिन दोस्तन के मुबारक जे लायक आयो बुधो घोटकी वारो अज तहां जे सामो हारी जो थक तड़े लहंदो आ जडे थ्रेशर हणी अन्न गड्डे सब शे अगो जो तड़े ता 5 रुपया 100 500 या अन्न जो मण जेतरो भी तावण कयो मदरसे सा अज तहां जे सामो नतीजो आ अन्या त जडे खत्म शुरू थींदो मुजा अकाबिर सबक पढ़ाइंदा अल्लाह जो कसम हिकड़ो रोइणो आ खुशी जो बियो रोइणो आ दुख जो पर इन खुशी में ता जे अखिन मा नीर वही करे हलंदा अल्लाह जो नालो थव सजी दुनिया थी जवे मदरसा न हुजन कुरान वारा न हुजन रब जो मदरसा भी होंदा कुरान वारा भी होंदा दुनिया तड़े रहंदी सजी दुनिया जो रूह कुरान आ जिस्म में रूह आहे जिस्म कम जो आ रूह हलियो वियो जिस्म दफनायो इन सजी दुनिया जो रूह कुरान आ कुरान आहे दुनिया आहे कुरान ऐसो ही रहंदो जेसताईं कुरान जे पढ़ण ऐं पढ़ाइण वारा रहंदा ऐं जंहिंखे ज़ाल मोचड़े ते मानी ॾींदी आहे न उहो ई कावड़े वठो आहे मुल्क मुल्लन विञायो चोरी तहां कयो धाड़ा तहां हणो रिश्वत तहां वठो फुरू तहां कयो मुल्क जो माल तहां खाधो ताजे बच्चन के दीन सिखायो ताजे वडन जा निकाह पढ़ायो ताजे बच्चन के दीनी इल्म पढ़ायो ताजा बच्चा कुरान जा हाफिज कयो अड़े बुढ़ी मरण जो मकाम वरी भी उन्हन सा बगावत वरी भी उन्हन सा तुझो ढेड़ो रसे झल ऐं चोरन जी नानी भी तू शराबी कबाबी ऐं जानी भी तू ऐं वायदे जो कूड़ो कुरानी भी तू तो घट वधिक चवे उलमा आलिमन शान खे पुठी खुद ॾियण पाक कुरान खे मुनासिब नथी कह मुसलमान के जमीयत के चढ़ंदे न किरंदे को गम खुदा लय लड़े थी खुदा जो कसम फतह ना फतह आ धनी जो अकम दिसे थी न पैसे ऐं सामान के पुठी खुद ॾियण पाक कुरान खे मुनासिब नथी कह मुसलमान के। अस्सलाम वालेकुम।